हैदराबाद में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त सिंध जे वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह इंस्पेक्टर जनरल ऑफ पुलिस गुलाम नबी मेमण सां गॾु हैदराबाद जो दौरो कयो आहे। हेलीपैड तां कैंटोनमेंट पहुतो ऐं 10 मुहर्रम अल हराम जे जुलूस जी फिज़ाई जाइज़ो वरितो आहे। हैदराबाद हेलीपैड तां लहण खां पोइ वॾे वज़ीर जो भलीकार आपाशे वारे सूबाई वज़ीर जाम खान शोरो, MPA अब्दुल जब्बार, मेयर हैदराबाद काशिफ शोरो, डिप्टी मेयर हैदराबाद सगीर कुरैशी कयो आहे। वॾे वज़ीर मौला अली कदमगाह वटि मरकज़ी जलूस जी अॻवानी कई है, जिते इन जलूस जे मंतज़र ऐं शिया अॻवान सां पिणु मुलाक़ात कई है। इन सां सलाह मशवरे सां कयल सिक्योरिटी इंतज़ामनि बाबति पुछा गाछा कई है, जंहिं ते हिननि एतमानान जो इज़हार कयो ऐं संदसि ताउन ऐं दौरे ते शुक्रियो अदा कयो है। वॾे वज़ीर कंट्रोल रूम जो दौरो कयो, जिते डिप्टी कमिश्नर फवाद सूमरो ऐं DIG पुलिस पीर मोहम्मद शाह खे सिक्योरिटी इंतज़ामनि बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी है। वॾे वज़ीर खे ॿुधायो वियो त मरकज़ी जलूस जे अॻियां ऐं पोयां ते सिक्योरिटी फोर्सिस जा दस्ता मौजूद आहिनि। जलूस जे मरकज़ी रूट भरिसां घटियुनि खे सील कयो वियो। रोड वाक़े समूरियूं मस्जिदूं मदरसनि जी छितनि ते पुलिस पहिरो ॾेई रही है। सिंध जे वॾे वज़ीर खे ॿुधायो वियो त जलूस में दाख़िल थियण जे लाइ 11 मुक़रर कयल जायूं आहिनि। 3 मख़सूस हंधनि ते स्पेशल पुलिस फोर्सिस खे मुक़रर कयो वियो। सॼे वाक़े जी CCTV कंट्रोल रूम ज़रिए वीडियो रिकॉर्डिंग कई पई वञे। बम डिस्पोजल, मौला अली कदमगाह ऐं करबला दादन शाह समेत समूरनि रस्तनि खे बंदि करे छॾियो आहे। ज़िले इंतज़ामिया सिहत खाते स्पेशल ब्रांच वासा हेस्को ऐं ॿिनि समेत स्टेक होल्डरनि सां इंतज़ामिया सां अहम हंगामी आहे। कराची सिंध जो वॾो वज़ीर सईद मुराद अली शाह कराची पहुतो ऐं मुहर्रम अल हराम जो मातमी जलूस जो मुआइनो कयो है। इंस्पेक्टर जनरल पुलिस गुलाम नबी मेमण साण गॾु हो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।